ते असां लिखियो बि आहे, ॻाल्हायो बि आहे ऐं तव्हां बि वाक़ुफ़ु आहियो त पाकिस्तान जे इन्हनि 80 साल जे अरसे में सिंध सां नाइंसाफ़ियूं थियूं आहिनि। हिकिड़ी तहरीक सिंध जी जंहिं पंहिंजो मक़सदु हासिलु कयो आहे ऐं रियासती निज़ाम तब्दील करे ॾेखारियो आहे, उहा ई वञणु फ्रोड तहरीक आहे। ठीकु आहे, उहा जॾहिं वञणु ठही वियो त साईं जेम्स हेड समेत ॿियनि हिकमतनि बि ठाही त हाणे इहो ठही वियो, इन जे अंदरि वञी शामिलु थी ऐं इनखे बहितरु कबो। वञणु पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान जी जेका असेंबली थी, साईं जेम्स हेड उन जो मेंबर थियो, ॿिया थिया ऐं पोइ उन्हनि कोशिशि करे उन असेंबलीअ खां पाण खां करारदाद पास कराई त वञणु ग़लति आहे। माना वञणु असेंबलीअ करारदाद पास कई त वञणु ग़लति आहे, इनखे टोड़णु खपे। वञणु न टुटो, असेंबली टुटी वई, सिस्टम उहो साॻियो ई रहियो। पोइ उन्हनि हिकमत में तब्दील कई। 50 साल अॻु जी ज़िंदगीअ जे सभिनी शोबनि जा माण्हू, अदीब, शाइर, सहाफ़ी, सियासतदान त हुया ई हुया। रोड रस्ते जी सियासत, मज़ाहमत जी सियासत थी, उन जे नतीजे में वञणु टुटो हुयो। इन जे लाइ 40 जी करारदाद जे अमल जे लाइ बि असांखे अवामी मज़ाहमत जो वारे रस्तो इख्तियार करिणो पवंदो। असेंबलीअ जे ज़रिए इहा तब्दीली न थींदी।